गाल समझ में आई हलन। हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु जो जॾहिं दौरे खिलाफ़त आयो आहे, हज़रत उमर जे वफ़ात थियण खां बाद में हज़रत उस्मान तबान बिल्कुलु शरीफ़ हुयो ऐं बिल्कुलु बाहया माण्हू हुयो। हिकु दफ़ा साहबी फरमाईंदा मस्जिद नबवी जे अंदरि असां रसूलुल्लाह जे आॾो वेठा हुआसीं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आॾो वेठा थे, 5-8 साहबी वेठा थे। ईअं ॾिठो थे त हिकिड़ो नौजवान आहे जंहिंजे मुंहं जे मथां रुमाल ॾिनल आहे, उहो निकिरी करे वञे पियो। तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो, ए साहबियो तव्हां हिन दुनिया जे अंदरि जन्नती माण्हू ॾिसणु चाहियो था? साहबे इकराम लड़की अल्लाह जा रसूल जन्नती माण्हू? चई हा बिल्कुलु जन्नती माण्हू। हा अल्लाह जा रसूल बिल्कुलु ॾिसणु चाहींदा। चई डोड़ंदा वञो, इहो अमरा जेको वञे थो इनखे ॾिसी छॾियो, दुनिया जे अंदरि इहो जन्नती आहे। साहबी फरमाईंदा जॾहिं भॼंदा वियासीं रुमाल चेहरे तां परते कयो थे त उहो ॿियो कोई बि कोन हुयो, सोणो उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला। हज़रत उस्मान दीन जी वॾी ख़िदमत कई आहे, पर जेतिरी हज़रत उस्मान दीन जी ख़िदमत कई आहे उन खां वॾे में वॾी हज़रत उस्मान साईं खे तकलीफ़ मिली आहे। हज़रत उस्मान जी जॾहिं खिलाफ़त वारो मामिलो आयो, हज़रत उमर खां बाद में खिलाफ़त हज़रत उस्मान आयो। जॾहिं हज़रत उमर हुयो 22 लख मुरबा मेल ज़मीन ते इस्लामी सल्तनत क़ाइमु हुई। घणा बाबा? 22 लख मुरबा मेल ज़मीन ते छा हुई? इस्लामी सल्तनत क़ाइमु हुई। जॾहिं हज़रत उस्मान आयो 44 लख मुरबा मेल ज़मीन जे मथां हज़रत उस्मान साईं जो पासो खिलाफ़त क़ाइमु कई। पहिरियों वारो मामिलो बिल्कुलु दुरुस्त हुयो, न को इख़्तिलाफ़ हुयो, न को माण्हू हुया। जीअं ज़मानो अॻिते अॻिते वधंदो वञे पियो, मुखालिफ़त वारा जज़्बा वधंदा वञनि पिया, माण्हुनि जी शरारत वारो मामिलो वधंदो वञे पियो। 8 ज़ुल्क़ादा जुमे जो ॾियारो हुयो। अब्दुल्ला बिन सबा जा रवाफ़िदी जा जेके पोयां माण्हू हुया उन्हनि मां चंद 100 माण्हू उन्हनि तयारु कया हज़रत उस्मान खे शहीद करण जो। तो हज़रत उस्मान के खिलाफ़त छॾणो कंहिं क़िस्म जो न आहे। हालांकि हज़रत उस्मान तकलीफ़ कंहिं बि क़िस्म जी कंहिंखे न ॾिनी हुई, बसि हिकिड़ो हसद ऐं बुग़्ज़ हुयो उन्हनि जे दिलनि जे अंदरि। हज़रत उस्मान जॾहिं उथियो जुमे जे ॾियारे जीअं उन ख़ुतबो शुरू कयो, तॾहिं हिकिड़ो बाग़ी उथी करे बीठो, हज़रत उस्मान खे चई तव्हां वेही रहो। इन टाइम ते हज़रत उस्मान जी उमिरि जेका आहे 82 साल उमिरि आहे। हज़रत उस्मान वटि लठ आहे, उहा लठ कंहिंजी आहे? पहिरियों पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ख़ुतबो ॾींदा हुआ उन लठ जे मथां टेक ॾेई करे ख़ुतबो ॾींदा हुआ। हुज़ूर जे इंतकाल खां बाद में हज़रत अबू बकर उन लठ जे मथां टेक ॾेई करे ख़ुतबो ॾींदा हुआ। हज़रत अबू बकर जी वफ़ात खां बाद में हज़रत उमर साईं उन लठ जे मथां टेक ॾेई करे ख़ुतबो ॾींदा हुआ। पोइ जॾहिं हज़रत उस्मान जी खिलाफ़त आई, उहा लठ हज़रत उस्मान जे हथ में आहे। हिकिड़ो बाग़ी उथियो जंहिं वॾो पथर खणी करे हज़रत उस्मान जे मुंहं में लॻायो, उहा लठ खसे करे उनखे रेज़ा रेज़ा करे उछलायो। हज़रत उस्मान बेहोश थी वियो। हज़रत उस्मान बेहोशी जी हालत में जॾहिं घर पहुतो आहे, उन जे वात जे अंदरि माखी बि विधऊं, उन जे वात जे अंदरि खीर वग़ैरह बि विधऊं। कुझु वक़्त खां पोइ हज़रत अली सेरांदी खां वेठो आहे। जॾहिं हज़रत उस्मान जी अखि खुली आहे, तॾहिं हज़रत अली फरमाए थो, ए उस्मान, ए मुंहिंजा भाउ, ॾे हाल अहवाल, तुंहिंजी तबियत कीअं आहे? तॾहिं मां क़ुर्बान वञा मज़लूम मदीना उस्मान बिन अफ़्फ़ान जी ज़ाते गिरामी था। सोनो उस्मान चवण लॻो, ए अली मुंहिंजा भाउ, मुंहिंजे हाल अहवाल खे छॾे ॾे, तूं मूंखे ॿुधाए मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जे मदीने जो हाल छा आहे, मुंहिंजे रसूल जे मदीने जो हाल छा आहे? हज़रत अली चवण लॻो, ए उस्मान, हिन रत खां तूं भरियल आहे, तूं बेहोश थी वियो आहे, बाग़िन तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे, तॾहिं बि तूं मदीने जो हाल अहवाल पुछी रहियो आहे। तॾहिं सोणे उस्मान चयो, उस्मान खे पंहिंजे जान जी परवाह न आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जे मदीने जी परवाह आहे। हज़रत अली साईं फरमाईंदा, अञा असां वेठा आहियूं, अञा असां वया कंहिं क़िस्म जा न आहियूं, बाग़िन ऐलानात शुरू करे छॾिया। हज़रत उस्मान मस्जिद नबवी जे अंदरि इमामत न कराईंदो, हज़रत उस्मान मस्जिद नबवी जे अंदरि निमाज़ न पढ़ंदो। जेको यहूदी खां खूह हज़रत उस्मान ख़रीद कयो हो, हज़रत उस्मान उन खूह मां पाणी न पीअंदो। हज़रत उस्मान खे पंहिंजे घर जे अंदरि नज़र बंदि कयो वियो आहे। तॾहिं हज़रत मुग़ीरा बिन शोबा रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु, ॿिया जलीलुल क़द्र सहाबी हज़रत उस्मान खां कुझु ॾियारनि खां बाद में मुलाक़ात कंदा। ऐं उस्मान गनी, अवां हिन ख़लीफ़ा आहियो, अवां जे हुक्म जी तामील असांजे मथां ज़रूरी आहे। हिन बाग़िन तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे, तव्हांखे नज़र बंदि करणु चाहिनि था पिया, असांखे इजाज़त ॾियो। हज़रत उस्मान छा फरमायो? तारीख़ किताब जा खोले करे ॾियो, ज़ुल्म जारी आहे तॾहिं बि माफ़ कनि था पिया, ज़ुल्म जारी आहे तॾहिं बि आफ़ू वारो मामिलो कनि था पिया। हज़रत उस्मान उन्हनि खे चयो,
खबरदार ए सहाबियो ए अली मुंहिंजा भा ए हज़रत मुगीरा तव्हां भी रसूल जा सहाबी आयो मां भी रसूल जो सहाबी हां तव्हां भी पैगंबर ते कलमो पढ़ियो आ मां भी पैगंबर ते कलमो पढ़ियो आ तव्हां भी हुजूर जी ज़ियारत कई आ मां भी हुजूर जी ज़ियारत कई आ तव्हां भी हुजूर जी सोहबत में आयो मां भी हुजूर जी सोहबत में आया तव्हां भी हुजूर सां जंगियूं गॾु विड़ायो मां भी हुजूर सां गॾु जंगियूं विड़ायो पर ए सहाबियो याद रखजो अज उस्मान पांजे जिस्म के जर्रा जर्रा कराए सके दो पर मदीने के अंदर रतो छाण के किस्म जी न थींदी तने साहबा इकराम जो इन जो बियो हलियो आ या मदीनो छड़े करे हलिया वञो हज़रत उस्मान चयो मां मरण त काबिल कबूल करे सघां थो पर हुजूर जो मदीनो नथो छड़े सघां चइबो खिलाफत दस्तबरदार थी वञो फरमायो खिलाफत दस्तबरदार कॾो कथी वञा हा पर मुंहिंजे रसूल मूंखे हिकु दफ़ा विहारे सम्झायो उस्मान हिकिड़ो वक़्तु ईंदो मदीने जे अंदर माण्हू वेंदा जेके मुखालिफीन तोखे मजबूर कंदा त खिलाफत छॾजाए मां मोहम्मद तोखे वसीयत कयां थो कुझु भी थी वञे खिलाफत न छॾजाए मांखे हुजूर जो हुकुम आहे मां हुजूर जो हुकुम जी ताबेदारी कयां फरमाइंदा काफ़ी ॾियारा हज़रत उस्मान जो मानी पानी बंद आहे जॾहिं 17 ॾियारा गुज़रिया 17 ॾियारा हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला हज़रत उस्मान जे घर विया हे उस्मान 17 ॾियारा थी विया तुंहिंजो मानी ऐं पानी बंद आहे दे हाल हाल बग़ैर मानी जे गुज़ारो कीअं थो थिए बग़ैर पानी जे त हज़रत अली के मुस्कुराए करे उस्मान फरमायो हे अली जॾहिं मूंखे बुख लॻंदी आहे न मां निमाज़ पढ़ंदो आहियां जॾहिं मूंखे उञ लॻंदी आहे मां रब जो क़ुरान पढ़ंदो आहियां निमाज़ जे पढ़ण जे करे रब जे क़ुरान जी तिलावत जे करे अल्लाह बुख उञ ख़त्म करे छॾींदो आहे उस्मान ॻाल्हि सम्झ में आई हले वो मज़लूम मदीना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अरिड़हं ज़ुल्हज जो ॾिहाड़ो तहज्जुद जो वक़्तु आहे हज़रत उस्मान जॾहिं सुबुह जो उथिया तहज्जुद जे लाइ उन वक़्तु हज़रत उस्मान जी घरवारी हज़रत नाइला रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं सुबुह जो उथिया हज़रत नाइला खे फरमायो नाइला जेको मां पंहिंजो नओं जोड़ो सिबराए करे रखियो हो न उहो मुंहिंजो नओं जोड़ो कढी आहे अॼु मुंहिंजो दुनिया में आख़िरी ॾिहाड़ो आहे त हज़रत नाइला चवणु लॻी अल्लाह साईं अवां ख़ैर कंदो अहिड़ी ॻाल्हि न कयो रब साईं तव्हांजे दुश्मननि खे आज़माइश हली वेंदी चई न नाइला अॼु मूंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब जे अंदरि आया आहिनि फरमायो उस्मान अॼु तोखे 40 ॾिहाड़ो आहे इन तकलीफ़ में मां मुहम्मद तुंहिंजो इंतज़ार कयां थो पियो हौज़े कौसर ते उस्मान अॼु तुंहिंजो दुनिया में आख़िरी ॾिहाड़ो आहे मां मुहम्मद तुंहिंजे इस्तक़बाल में हो अॼु मां तुंहिंजे इंतज़ार में हज़रत नाइला चयो जॾहिं हज़रत उस्मान इहे अल्फाज़ चया मां नओं जोड़ो कढी करे ॾिनो हज़रत उस्मान साईं फजर जी नमाज़ पढ़ी फजर जी नमाज़ पढ़ण खां बाद में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पए क़ुरान मजीद जी तिलावत कयो जॾहिं सुबुह जा 10 बजे जो टाइम थिए थो जेके बाग़ी हुया उहे भित किरास करे आया उन मां जेको पहिरियों हुयो जंहिंजो नालो किनाना बिन बशर जे नाले सां उहो जॾहिं आयो हज़रत उस्मान जीअं क़ुरान मजीद जी तिलावत कनि पिया जी आया तो हज़रत उस्मान जे दाढ़ी में वठी करे हज़रत उस्मान के फेराट ॾेई करे ज़मीन जे मथां उछलायो ॿियो हिकिड़ो मलाउन जेको आयो लोह जी डंडी खणी करे हज़रत उस्मान जे मथे में लगायो जेको हज़रत उस्मान जे मथे मां रत निकिती जीअं क़ुरान पढ़नि पिया उन क़ुरान जी आयत फसयकफीकहुमुल्लाहु व हुव समीउल अलीम अॼु भी सऊदी अरब जे अंदर वो क़ुरान मौजूद है जैन आए जे मथां हज़रत उस्मान जी रत किरी आहे अॼु भी वो क़ुरान मौजूद है माण्हू उन जी ज़ियारत करण वेंदा आहिनि हज़रत उस्मान किरिया टियों हिकिड़ो हमला आयो जंहिं तलवार खणी करे सिधो हज़रत उस्मान जे मथां वार करण जी कोशिश कयूं पे पर हज़रत नाइला जने अॻिते वधी हीअं जो पंहिंजो हथ अॻिते कयूं हुन जूं 2 या 3 आङुरियूं हुन मां कटिजी वयूं तॾहिं हज़रत उस्मान उन वक़्तु अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे करे रब जे आड़ो दुआ घुरी हे मुंहिंजा अल्लाह हाणे त मुंहिंजी घरवारी जे मथां हमलो थी रहियो आहे मुंहिंजा रब या अल्लाह हिन मदीने जे मज़लूम उस्मान बिन अफ़ान जी मदद फरमा उन खां बाद में ज़ालिम अॻिते वधिया जंहिं खंजरनि जा वार कया बेदर्दी सां माण्हू बकरो ज़िबा कंदो आहे उन्हनि खे रहम ईंदो आहे उन्हनि ज़ालिमनि खे रहम न आयो हज़रत उस्मान खे शहीद करे हज़रत उस्मान जॾहिं शहीद थी वियो उन जे घर जो सामान रातो वियो हाणे हज़रत नाइला फरमाए थी हज़रत उस्मान जे शहीद थियण खे 24 कलाक गुज़री विया घणा कलाक गुज़री विया बाबा ॾाढा ॻाल्हाए 24 कलाक गुज़री विया मूंखे ख़बर आहे
कल ॾींहं खां वठी सॼी राति जेका बिजली न आहे अव्हांजी दुआउनि सां इंशाअल्लाह ज़रूर बज़रूर वावड़ा वारा जन्नत में पहुचंदा। एहसास आहे न शइ त बहरहाल 24 कलाक पूरा गुज़री विया। हज़रत नाइला फरमाए थी जॾहिं कंहिंजे घर में फौतगी थींदी आहे जेकॾहिं को कंहिंजो माण्हू वफ़ात करे वेंदो आहे पोइ हुनजो पीउ अची करे न्याणी जे मथे जे मथां हथु रखंदो आहे। अम्मा परेशान न थी, अलाह वॾो आहे, असांजो साथ तोसां गॾु रहंदो। को न को माण्हू ईंदो आहे, को पाड़े वारो, को ॿियो। हज़रत नाइला फरमाए थी 24 कलाक गुज़री विया, मूंखां कोई पुछण वारो न आयो। मुंहिंजो मुड़ुसु रत जे अंदरि भरियो पियो आहे। जंहिं मज़लूम मदीना जो लाश ईअं पियो आहे पोइ मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो सुबुह जो मक्खियूं जॾहिं जमा थियनि पियूं त मां उथां को रओ या को चादर वग़ैरह खणी अचां। जॾहिं चई ॿाहिरि घर में आयुमि त ॾिसां को असांजो सामान बाक़ी न आहे, सॼो जो सॼो घर ख़तमु करे साड़े ख़तमु कयो। मां पंहिंजे मथे तां रओ लाहे पंहिंजे मुड़ुसु उस्मान बिन अफ़ान जे मथां विधो। वरी 24 कलाकनि में 10, सवा 10, साढा 10 बजनि जो टाइम हुयो। हिकिड़ो माण्हू भित टपी करे आयो त मां ईअं दिलि में ख़्यालु कयो शायदि हिन माण्हू खे एहसास थियो आहे, हिन माण्हू खे रहम आयो आहे, या हे माण्हू हज़रत उस्मान सां मोहबत करण वारो आहे जंहिंजे करे आयो आहे। पर चई जॾहिं हू आयो उनजी सतम रसीदी उनजे ज़ुल्म खे ॾिठुमि त ज़मीन पेरनि जे हेठां निकिती। हज़रत उस्मान खे वफ़ात थींदे 24 कलाक गुज़री विया आहिनि। उनजे जिस्म तां हीअं रओ लाहे करे उनजे सीने जे मथां वेही करे वफ़ात थियल शहीद थियल हज़रत उस्मान जे मुंहं ते चपाटू हणण लॻो। हज़रत नाइला फरमाए थी मुंहिंजे दुख जी दास्तान वधंदी, मुंहिंजा रब अॼु मुंहिंजो मुड़ुसु एॾो मज़लूम आहे। हे त उहो उस्मान आहे जंहिंजे लाइ तो फरमायो लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़ुन व रफ़ीक़ी फिल जन्नत उस्मान। क़यामत में हर नबी जो साथी हूंदो ऐं मां मुहम्मद जो साथी जेकॾहिं आहे त उस्मान आहे। हीअ त उहो उस्मान बिन अफ़ान आहे जंहिं 32,000 दिरहम ख़रीद करे मस्जिद नबवी जा ज़मीन वक़ुफ़ कई, मुसलमाननि जे लाइ खूह जो इंतज़ाम कयो, इस्लाम जे अंदरि मार्का विढ़िया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत अख़्तियार कई आहे। ऐं मुंहिंजा रब ज़ुल्म बरबरियत आहे। तारीख़ खोले करे ॾिसो मुसलमानो, हिकिड़ो ॾिहाड़ो गुज़री वियो हज़रत उस्मान जो लाश घर में पियो आहे। ॿियो ॾिहाड़ो गुज़री वियो आहे हज़रत उस्मान जो लाश घर में पियो आहे। टियों ॾिहाड़ो गुज़री वियो आहे हज़रत उस्मान जो लाश घर में पियो आहे। हज़रत अमीर मुआविया जी भेण हज़रत उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी खे जॾहिं ख़बर पई त हज़रत उम्मे हबीबा पैगाम उन्हनि मोकिलायो चई हज़रत उस्मान जे जनाज़े जे पढ़ण जी इजाज़त ॾियो न त मां हुज़ूर जी घरवारी पंहिंजे मथे तां रओ लाहे करे जॾहिं ॿाहिरि निकितो त हज़रत अबू हुरैरा फरमाइनि था रब्बे मोहम्मद जो कसम आहे जेकॾहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी पंहिंजे मथे तां रओ लाहे ॿाहिरि निकिरे हा त रब आसमान तां पत्थरनि जी बारिश वसाए हा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी जो न्यापो ॿुधी करे भागिन पियो त जनाज़ो पढ़ायो। पर जनाज़े में फ़क़ति 4 माण्हू शरीक थींदा। जनाज़े में घणा माण्हू शरीक थींदा बाबा? 4 माण्हू, वधीक इजाज़त न आहे। उनमें हिकिड़ो हज़रत अली आहे, हिकिड़ो हज़रत हसन आहे, हिकिड़ो हज़रत हुसैन आहे, ग़ालिबन हिकिड़ो ॿियो सहाबी आहे। इहे 4 माण्हू जिन हज़रत उस्मान खे गुस्ल ॾिनो। हज़रत उस्मान जो जनाज़ो जॾहिं खणी वञनि पिया तॾहिं हिकिड़े मुअर्रिख़ लिखियो आहे त जॾहिं सुहिणे उस्मान जो जनाज़ो रसूल जे रोज़े जे वटां गुज़रियो त आसमान जे फ़रिश्तनि बि रोई ॾिनो। अॼु उहो आहे उस्मान जंहिं एतिरी मज़लूमियत जंहिंजे मथां एतिरो ऐं ज़ुल्म ऐं जबर कयो वियो आहे। अवां अल बिदाया व निहाया तारीख़ जे किताब खे खोले ॾिठो। हज़रत उस्मान खे जॾहिं दफ़न करे आया सोणो हुसैन फरमाए थो पियो मां रात जे वक़्त जे अंदरि ख़्वाब ॾिठो आहे। ख़्वाब में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो आहे। हुज़ूर जे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था पिया। अबू बकर अचे थो पियो, अबू बकर बि ग़मगीन आहे। सोणो उमर अचे थो पियो, सोणो उमर बि ग़मगीन आहे। कुझु वक़्त खां बाद में ॾिठो हज़रत उस्मान अचनि था पिया। हज़रत उस्मान जो सिर लथल आहे, पंहिंजो सिर हथ ते खणी करे आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं रखनि था पिया। ए मुंहिंजा मोहम्मद ॿुधाए आख़िर मां हिननि माण्हुनि जो कहिड़ो क़सूर कयो आहे, बेदर्दी सां मूंखे शहीद कयो आहे। हज़रत हुसैन फरमाईंदा कुझु वक़्त खां पोइ ॾिठुमि रब जो अर्श हिलण लॻो, मथां खां हिकिड़ी रत जी नदी वई आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो अॼु खां अॻु में कंहिं मुसलमान खे क़त्ल न कयो आहे। उस्मान जे बेदर्दी वारे मज़लूमियत वारी शहादत खां पोइ माण्हू खे मुसलमान खे क़त्ल। ॻाल्हि सम्झ में आई अलाए?
मुझा मोहतरम दोस्तों सहाबा इकराम हुया जे तवाए असां ते दीन पहुचायो टाइम घणो थियो सहाबा इकराम हुया जे तवाए असां ते दीन पहुचायो जिन पांजा बच्चा जिन पांजो पान के हर वक्त अजियत ऐं तकलीफ जे अंदर रखियो 39 जिन हर वक्त कुर्बानी दे करे तवाए असां जे वट दीन पहुचायो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा इकराम अज जे करे के सहाबी जो नालो अचे तो पयो या को मानो गंदी जुबान इस्तेमाल करे तो सहाबा इकराम के खिलाफ असा के जुई भी चको नथी पाए याद रखो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत सहाबा इकराम सा मोहब्बत अल्लाह जे हुजूर सा मोहब्बत जो दलील आए पैगंबर सा मोहब्बत जो दलील रब जी जात सा मोहब्बत जो दलील आए तवाए असा जेका नमाज पढ़ूं था पिया उन नमाज जो तरीको सहाबा इकराम बुझवा तवाए असा जेको हज कयूं था पिया उन हज करण जो तरीको सहाबा इकराम बुधायो तवाए असा जेका ज़कात ॾियूं था पिया उन ज़कात जे ॾियण जो तरीको सहाबा इकराम बुधायो तुझो रोज़ो सहाबा इकराम जो मक़रूज़ है तुझी तिलावत सहाबा इकराम जी मक़रूज़ है अज जेकरे नमाजिया सहाबा इकराम जे बदौलत अज जेकरे हाजिया सहाबा इकराम जे बदौलत अज जेकरे ज़कातिया सहाबा इकराम जे बदौलत अज जेकरे 100 में सलात वारो सहाबा इकराम जे बदौलत छो त सहाबी जो मर्तबे मकाम खुदा एडो वडो बुलंद कयो तने एकरे आशिक रसूल चयो ना सहाबा तो सहाबा थे कि जिनकी हर शब ईद होती थी सहाबा तो सहाबा थे कि जिनकी हर शब ईद होती थी खुदा का फजल शामिल था नबी की दीद होती थी सहाबी जंजा 24 कलाक ईद जा रहा उन्हनि जी अखियुनि जे अॻियां मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदारो एक दफ़ा आसमान ज़मीन के चयो ज़मीन इकराइजी करे चयो आसमान तुझो मर्तबो घटि आहे मुंहिंजो मर्तबो वधीक आहे तॾहिं आसमान चवण लगी छाजे करे तुझो मर्तबो मुखो वधीक आहे चई इन जे करे त मुंहिंजे पुठ जे मथां मोहम्मद मुस्तफ़ा जा कदम आहिनि तुंहिंजे मथां हुजूर जा कदम न आया तॾहिं अर्श रोई करे रब खां इल्तिजा कई मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा अल्लाह जे ज़मीन जो भाग भलो कयो अथई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर मुबारक इन ज़मीन जे मथां आहिनि मुंहिंजो बि भाग करे भलो फरमाए जो हुजूर जा पेर अथनि उहा मेराज वारी रात ते रब साईं आसमान जी दुआ खे बि क़बूल फरमायो गल समझ में आई मेराज वाली रात छा थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वाली रात पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्श जी दुआ के भी रब से कबूल फरमायो तो मोजा मोहतरम दोस्तों सहाबा सा मोहब्बत असांजे ईमान जो हिस्सो ॾाढा ॻाल्हायो सहाबा सा मोहब्बत ॾाढा ॻाल्हायो 2-3 मिनट सहाबा सा मोहब्बत असांजे ईमान जो तेज ॻाल्हायो खुदा जो कसम कुरान मां थो ॻाल्हायां ॿाहिरि नथो वञा सहाबा सां मोहब्बत असांजे ईमान जो हिस्सो आहे जेकॾहिं को माण्हू सहाबा सां अदावत ऐं बुग़्ज़ रखे थो मुसलमान कंहिं क़िस्म जो कोन थो बणिजी सघे अबू बकर उमर हुजे उस्मान हुजे अली हुजे अमीर मुआविया हुजे सोनो हसन हुजे सोनो हुसैन हुजे इन्हनि दीन असां ताईं पहुचायो आहे असां मक़रूज़ आहियूं इन्हनि जा इन्हनि इस्लाम असां तव्हां ताईं पहुचायो आहे तो वो तवाए असांजे मथां ज़िम्मेदारी आहे उन्हनि सां मोहब्बत तवाए असांजे ईमान जो जुज़ हुजणु खपे ॻाल्हि सम्झ में आई अलाए अल्लाह खां दुआ आहे अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।